असां पहिरीं ॾींहं खां वठी हुनजा सिपाही आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला हुनजा जान सां सिपाही थी रहंदासीं जेतिरो वक़्तु पाण वेठे और आहे। हाजी साहब जेको 11 तारीख़ ते लॉन्ग मार्च जो जेको कैंसिल करायो वियो उन खां पुठियां मूंखे पाण ख़बर आहे त पूरे सिंध में जेको आहे मनफ़ी ॻाल्हियूं केतिरियूं निकिरी चुकियूं ऐं असां पंहिंजे उस्तादनि वटि पूरे जेको आहे दोस्तनि वटि पंहिंजो मोराल खे ख़तमु कराए छॾियो आहे। हिन वक़्तु दोस्त असां ते एतमाद तमामु घटि था कनि सिर्फ़ु इन जे लाइ त रोज़ बरोज़ तारीख़ूं चेंज थियूं थियनि पियूं। तो लिहाज़ा असांजी गुज़ारिश इहा ई आहे त 12 तारीख़ ते जेको धरणे जो जेको ऐलान आहे उनखे कंटिन्यू कयो वञे। जेकॾहिं इनखे असां कैंसिल था कयूं वरी पोइ था कयूं त 5 मिंट बि कोन गुज़रंदा अवांजी प्रेस कॉन्फ्रेंस जे ख़तमु थींदी त सोशल मीडिया ते जेका वठ वठा थी वेंदी उनखे तव्हां पाण फेस बि कोन करे सघंदव त इहो उस्तादनि जो आए ॾींहुं सिर्फ़ु मीटिंग ऐं हुनजो को लाइ अमल थिए पवंदो। त मुंहिंजी गुज़ारिश इहा ई आहे त असां तमामु घणो नुक़सानु खाई चुका आहियूं ऐं असां हिनखे नुक़सान खे बचण जे लाइ त असां बार बार इन्हनि तारीख़ुनि खे जेको आहे चेंज न कयूं इन तारीख़ खे कंटिन्यू कयूं त तमामु बहितर रहंदो। बाक़ी साईं जेको मर्कज़ जी ॻाल्हि आहे त मर्कज़ हाणे जॾहिं बि कोई इजलास घुराईंदो त मुंहिंजी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उन्हनि खे हाणे आज़ादु न आहे छॾियो ताकी हू चाहिनि त असां पंहिंजो को मर्कज़ में पंहिंजो इजलास घुराए हू जहिड़ी बि तारीख़ रखनि तमामु दोस्त उन्हनि ईवाननि में वञनि ऐं पंहिंजो जेको अक्सरियत उन्हनि खे ॾेखारिनि त असांजी ताक़त छा आहे। मुंहिंजी त गुज़ारिश इहा ई आहे त असांजी माशाअल्लाह सां कराची डिवीज़न हिन वक़्तु तारीख़ शबीर सचो सां गॾु आहे। असांजा 4 सदर गॾु तव्हां सां वेठा आहिनि। हिकिड़े सदर जी राति धकेजी थी हुई जेको असां खां अॼु न अची सघियो आहे। जीअं साईं मोहम्मद रफ़ी ख़ासकरी साहिबु चयो त 6 सदर बि इंशाअल्लाह ताला अची वेंदो। इंटीरियर जा बि जेके असांजा दोस्त आहिनि असां सभिनीनि जी गुज़ारिश इहा आहे त हुननि खे हाणे अदम एतमाद जो वोट ॾियणु खपे हुननि खे सीट ते वेहण जो हक़ न आहे। कराची जनरल सेक्रेटरी जेको आहे डिवीज़न जो चूंडिजी आयो आहे अॼु ताईं असांखे मर्कज़ पंहिंजो ओन नथो करे थी कराची डिवीज़न जो छा ई जेके वर्किंग कमेटी जा जेके दोस्त आहिनि जेके अची करे पंहिंजो फ़ैसिलो कनि था त पोइ वर्किंग कमेटी कोन्हे का उहो असांखे कंहिंखे बि नथा तस्लीम कनि। लिहाज़ा हुननि खे हाणे रिगो रसो घणो ॾेई छॾियो आहे। हाणे हुन मर्कज़ खे साईं जे जेको आहे सो हिन चैनल सां जेको वञे थो पियो मैसेज मां वाज़े तौर ते पैगाम ॾियण थो चाहियां त साईं हाणे तव्हां घणी मस्तियूं करे छॾियूं हाणे तव्हांखे असां आज़ादु कोन छॾींदासीं। असां सां ॻाल्हियूं कयो असां सां वियो असांजे सदरनि जा मौक़फ़ ॿुधो उस्ताद काज़ा कमु करियो। जेकॾहिं नथा कयो त महिरबानी करे घर हलिया वञो कंहिं ॿिए खे मोकिलियो न त अची उस्ताद काज़ा